अहम ख़बर अवां खे ॾियूं घोटकी खां। घोटकी मां 3 ॾींहं अॻु गुम थी वियल पुलिस एहलकार वसीम मेमण जो ढिंगड़ी मां लशद थियल लाश हथ आयो आहे। 3 ॾींहं अॻु सीपैक मोटरवे ते ड्यूटी ते वेंदड़ मुबैना तो अगवा थियल ए सेक्शन थाणे जे पुलिस एहलकार वसीम अहमद मेमण जो डूंगड़ो वाह मां लाश मिलियो आहे। ए सेक्शन पुलिस वाक़े वारनि ते पहुची मामले जी जांच शुरू करे छॾी आहे। ॻोठाणनि पारां अहिड़ी इतला ते पुलिस लाश तालका अस्पताल खणाई आई, जॾहिं त लाश जो पोस्टमार्टम कराइण बाद वारसनि हवाले कयो वियो। अफ़सोसनाक ख़बर मोकिलियूं पिया। घोटकी मां 3 ॾींहं अॻु गुम थी वियल पुलिस एहलकार वसीम मेमण जो डूंगड़ो वाह मां तशद्दुद थियल लाश हथ आयो आहे। 3 ॾींहं अॻु सीपैक मोटरवे ड्यूटी ते वेंदड़ मुबैना तौर अगवा थियल ए सेक्शन थाणे जे पुलिस एहलकार वसीम अहमद मेमण जो डूंगड़ो वाह मां लाश मिलियो आहे। सेक्शन पुलिस वाक़े वारनि ते पहुची मामले जी जांच शुरू करे छॾी आहे। इन हवाले सां घोटकी खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर जब्बार महर लाइन ते मौजूद आहे। जी जब्बार, ॿिया कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, 3 ॾींहं अॻु घोटकी जे सीपैक मोटरवे ते टिकट नंबर 1 ते ड्यूटी ते वञण दौरान मुबैना तौर अगवा थियल पुलिस एहलकार वसीम मेमण जो सीपैक भरिसां निंगड़ो मां तशद्दुद थियल लाश हथ आयो आहे। जॾहिं त लाश ॻोठाण ॾिसी पुलिस खे इतला ॾिनो, पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश जेको आहे सो तालका अस्पताल घोटकी खणाई आई। जंहिंखां पोइ लाश जेको आहे ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। होॾां जेको आहे सो मेमण बिरादरी जा केतिरा ई माण्हू जेको आहे सवन जी तादाद में तालका अस्पताल पहुता ऐं जेको आहे सो उते मेमण बिरादरी जे माण्हुनि पारां पुलिस खे पिटू ऐं पारात ॾींदा रहिया। होॾां मक़तूल जे वारसनि जे चवण ते पुलिस एहलकार वसीम मेमण खे हथियारबंद शहीद करे खेसि डिगड़ेवाह में उछलाए विया। ॿिए पासे डीएसपी घोटकी हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचर जो चवण त पुलिस एहलकार जो जेको लाश आहे उहो डिगड़ेवाह में मां मिलियो आहे। वाक़ई जी जेको आहे जांच कयूं पिया। ॿिए पासे पुलिस एहलकार जो लाश घर पहुचण में कोहराम मचियो आहे। मां खे ॿुधंदो आहे त घोटकी जे सीपैक ते ही 3 पुलिस एहलकार आहे जंहिंजो जेको आहे सो केतिरे अरसे खां लाश मिलनि पिया, पर घोटकी ज़िले में जेकी हिन वक़्तु अमन अमान जी सूरत आहे उहा मुकमल नाकाम थी आहे। एसएसपी घोटकी अज़हर मुग़ल जे अचण खां पोइ ही 3 पुलिस एहलकार शहीद थी वियो आहे, पर ॿियनि पारां जेको आहे पुलिस खे हर वक़्तु नाकामी ॾिनी आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, तव्हांखे ॿुधायूं पिया ए सेक्शन थाणे जी पुलिस एहलकार वसीम अहमद मेमण जो डूंगड़े वाह मां तशद्दुद थियल लाश मिलियो आहे। ए सेक्शन पुलिस वाक़े वारनि ते पहुची मामले जी जांच शुरू करे छॾी आहे। ॻोठाणनि पारां अहिड़ी इतला ते पुलिस लाश तालका अस्पताल खणाई आहे, जिते लाश पोस्टमार्टम कराइण खां पोइ वारसनि हवाले कयो वियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया। घोटकी मां 3 ॾींहं अॻु गुम थी वियल पुलिस एहलकार वसीम मेमण जो डूंगड़ो वाह मां तशद्दुद थियल लाश हथ आयो आहे। अवांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। 3 ॾींहं अॻु सीपैक मोटरवे ते ड्यूटी ते वेंदड़ मुबैना तौर अगवा थियल ए सेक्शन थाणे जो पुलिस एहलकार वसीम अहमद मेमण जो डूंगड़ो वाह मां लाश मिलियो आहे। अवां सां शेयर करे रहिया आहियूं। ए सेक्शन पुलिस वाक़े वारनि ते पहुची मामले जी जांच शुरू करे छॾी आहे। अफ़सोसनाक ख़बर बाबति आगाही ॾियूं पिया अवांखे। ॻोठाणनि पारां अहिड़े इतला ते पुलिस लाश तालका अस्पताल खणाई आई, जिते लाश जो पोस्टमार्टम कराइण बाद वारसनि हवाले कयो वियो।